नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार अवां यहाँ बिशारत सुमरो ऐं मां आहियां ग़ज़ाल आबलूद। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। सिंध में मकानी चूंडनि जो पहिरियों मरहलो पीपल्स पार्टी मैदान मारे वरितो। GDA जो ॿियो नंबर आज़ाद उम्मीदवार 3 नंबर ते। गैर सरकारी गैर रस्मी नतीजनि मूजिबि टाउन कमेटी जे 335 सीटुनि ते पीपल्स पार्टी कामयाबी माणे वरिती। GDA जो 50 सीटुनि सां ॿियो नंबर 40 आज़ाद उम्मीदवार बि कामयाब। कुझु सीटुनि ते JUI कामयाबी माणे वरिती। म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे 200 खां वधीक सीटुनि ते बि पीपल्स पार्टी कामयाब। GDA 17 सीटुनि सां ॿिए नंबर ते। 16 आज़ाद उम्मीदवार बि कामयाब। PTI बि हेल ताईं 10 सीटुनि ते कामयाबी माणे वरिती। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त सिंध जे हर ज़िले में PP वॾी अक्सरियत हासिल कई आहे। PP मकानी चूंडनि में मुखालफ़नि खे इबरतनाक सज़ा ॾिनी आहे। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां हिकु भेरो ॿीहर बिजली महांगी करण जी तयारी। बिजली ₹7.96 फ़ी यूनिट महांगी थियण जो इम्कान। CCPA जी दरख़्वास्त ते नेपरा अॼु ॿुधणी कंदो। कराची वासियुनि लाइ ख़ुशख़बरी। शहर जे मुख़्तलिफ़ रूटनि ते पीपल्स बस सर्विस जी शुरूआत अॼु खां थींदी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बस सर्विस जो इफ़्तिताह कंदो। पहिरें मरहले में मॉडल कॉलोनी खां टावर ताईं पीपल्स बस सर्विस जी शुरूआत कई वेंदी। PTI जे लॉन्ग मार्च दौरान भॼन राह वारो केस इस्लामाबाद जे सेशन अदालत अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद ऐं शहरयार आफ़रीदी समेत 3 ॼणनि जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। सेशन जज कामरान बिशारत केस जी ॿुधणी कई। अॻूणो वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चवे थो लाहौर ऐं फैसलाबाद जी नंढी चूंड में बहितर इंतज़ाम थियणु घुरिजनि। सखर जी एहतिसाब अदालत में ख़ुर्शीद अहमद शाह ऐं ॿियनि ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासा रेफरेंस केस जी ॿुधणी। अवेस कादिर शाह, फ़रुख़ शाह ऐं ॿिया जवाबदार अदालत में पेश। वकीलनि समेत पेश थिया। वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह अदालत में पेश न थियो। एहतिसाब अदालत में केस जे शाहिदनि जा बयान रिकॉर्ड कया विया। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु मौसम वधीक गरम रहण जो इम्कान। मौसमियात खाते जो चवणु आहे त इस्लामाबाद में गर्मी पद 26 डिग्री सेंटीग्रेड, लाहौर में 32, कराची में 38, पेशावर में 28, कोयटा में 25, गिलगित में 17, मरी में 8 ऐं मुज़फ़राबाद में गर्मी पद 23 डिग्री सेंटीग्रेड ताईं रहण जो इम्कान आहे। कोयटा समेत सूबे जा अक्सर इलाइक़ा शदीद गर्मी जी लपेट में रहंदा। कोयटा में वधि गर्मी पद 36 खां 38, कलात में 31 खां 33 ऐं गवादर में गर्मी पद 34 खां 36 डिग्री सेंटीग्रेड ताईं रहंदो। नारो में सोरा थाणे जी हद में पुराणे तकरार तां अता हुसैन शेख मारची जो पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए चूंडको अस्पताल आंदो। मीरपुर साकरो वेझो सुज़ुकी कल्टी थियण सबबि 35 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में मर्द, औरतूं ऐं ॿार बि शामिल। ज़ख़्मियुनि मां 3 औरतुनि खे कराची में वियो। सरहद वेझो ॻोठ रमज़ान महर में 3 घरनि खे बाहि लॻी वई। ॻोठाणनि फुलू मेघवार ऐं रामचंद मेघवार समेत 3 ॼणनि जे घरनि खे बाहि लॻण सबबि घरनि में पयल क़ीमती सामान, अनाज, रोक रक़म ऐं ॿियो सामान सड़ी रख थी वियो। ऐं झंडोमरी में एस्को पारां शहर जो ट्रांसफार्मर तब्दील न करण ऐं लोड शेडिंग ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया। ओस्मान शाह होड़ी बस स्टॉप जो मुख्य रोड टंडवाला यार टंडवा आदम ईंदड़ रोड बंदि एहतिजाज।